अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी होस्ट कुलसूम। अॼु असां आया आहियूं ख़ैरपुर मीरस ऐं अॼु असांजो जेको महिमान आहे सॼी सिंध में मशहूरु आहे, असांजो फेवरेट आहे। असांजा हिननि जा कहिड़ो ड्रामा जेको हिननि जो असां न ॾिठो हुजे। अॼु चुका आहियूं बिशारत समूले ऐं अचो हिननि सां कचौरी था करियूं कि ज़िंदगी जे बारे में काफ़ी इंटरव्यू काफ़ी थिया आहिनि, पर आउं चाहियां थी त कुझु अहिड़ो इंटरव्यू थिए जेको अॼु ताईं कंहिं अहिड़ो इंटरव्यू न कयो हुजे। तो अचो मिलूं था उन्हनि सां ऐं उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में पुछूं था। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम आहिनि। तव्हां ठीकु आहियो? अल्लाह जो करम तव्हांखे आहे। भलीकार चऊं था, तव्हां ख़ैरपुर में आया आहियो ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ असांजी रिकॉर्डिंग था कयो। पहिरीं वेलकम। महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। छो अॼुकल्ह टाइम सभिनि खे ॾाढो कीमती आहे, टाइम हूंदो कोन्हे कंहिंखे, सो तव्हां असांखे टाइम ॾिनो, हिन जे लाइ तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। बहरहाल असांजो मुंहिंजो ख़्वाबु हूंदो हो, सभिनि खे इहो ई चवंदी आहियां, चयो आउं जंहिं फील्ड मां मतिलबु हिन फील्ड में आई आहियां, पहिरीं आम हिकिड़ो घरेलू माण्हू हूंदो आहे न, उहो हूंदो आहे। तव्हांजा ड्रामा ॾिसंदी पोइ दिलि में हूंदो तव्हां सां मुंहिंजो मिलणु थींदो, पर मन हिकिड़ो ख़्वाबु लॻंदो हो कि हिननि सां मिलणु ॾाढो मुश्किल आहे। हर कंहिं सां एतिरो आसानी सां कोन मिल पाए, ख़बर न हूंदी हाणे किथे ख़ैरपुर किथे कराची, त फ़ासिलो वॾो आहे। बिल्कुलु। त अॼु आउं तव्हां सां गॾु वेठी आहियां, मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। ऐं तव्हां पंहिंजी पर्सनल लाइफ असां सां शेयर कयो। जो ड्रामनि जो में त तव्हांखे हर को सुञाणे थो, हर कंहिंखे ख़बर आहे। असां चाहियूं था त तव्हांजी असांखे पर्सनल लाइफ जे बारे में ख़बर पए, पर पहिरियां असां तव्हां खां इहो पुछंदासीं, मूं तव्हांजा अॼुकल्ह हिकिड़ो टीज़र हले पियो तव्हांजो, उहो ॾिठो आहे कोन, तव्हांजो ड्रामो अचे पियो को, या को अहिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिंमें तव्हां फ़क़ीर थिया, या कुझु अहिड़ो बहरहाल आयो आहे जेको मूं टीज़र अॼु ॾिठो तव्हांजो। तो इन बारे में पहिरीं तव्हां असांखे ॿुधायो, नाज़रीन खे ॿुधायो त इहो कॾहिं तव्हांजो ड्रामो अचे पियो, छो असांखे बेसब्री सां इंतज़ारु हूंदो आहे तव्हांजे ड्रामो में। हीउ ड्रामो मोहबतनि जो माॻ, इहो ड्रामो कुझु साल पहिरियां मूं वटि हुयो ऐं केतिरियुनि त करणु थी चाहिनि। तक़रीबन कुझु ॻाल्हियूं ओके बि थी वियूं, किन इतफ़ाक़नि जे करे हीउ ड्रामो ऐं केतिरियुनि ते न करे सघी। न करण खां पोइ ड्रामो राइटर वटि पियो हो। हींअर जंहिं डायरेक्टर खे मिलियो आहे त मूं ज़िंदगी में कॾहिं पंहिंजी में दाढ़ी रखी कोन्हे का, मुछ कूड़ाई कोन्हे का। इहो मुंहिंजो हिकिड़ो रिकॉर्ड रहियो। इहो वाहिद ड्रामो हुयो जंहिंजे लाइ मूं पाण दाढ़ी रखी हुई। उमिरि जे हिसाब सां दाढ़ी मुंहिंजी सॼी अची आहे, मां पाण खे कुराड़ो ॾेखारणु पसंदि कोन कंदो आहियां। चवंदो आहियां तव्हां सदाई यंग हुजां, हुनजे करे कलर वग़ैरह करे। पर किरदार में वञण जे लाइ, किरदार जे गहराई में वञण जे लाइ मूं जॾहिं इहो कैरेक्टर पढ़ियो त नवे किलो हिकिड़ो साइड कैरेक्टर आहे फ़क़ीर जो, लतीफ़ साईं जो तालिब आहे उहो किरदारु आहे। मूं पढ़ियो त मूंखे राइटर चयो त तव्हां टांगे वारो किरदारु जेको आहे उहो कजो। मूं चयोमांसि न साईं, मां फ़क़ीर जो किरदारु कंदुमि, जेको तमामु वॾो ॾुखियो अणाओ किरदारु हुयो। मूं चयो साईं मां इहो कंदुमि, पासे ते किरदारु आहे, डायरेक्टर बि मां आहियां ऐं कमु बि मूंखे करिणो पवंदो, तंहिंजे करे 90 किलो किरदारु आहे, मां हिनखे संभालींदुमि। उहो किरदारु कहाणी मूं वटि वई। उहा कहाणी वञी दादू में असांजो दोस्त आहे अज़ीज़ कंबराणी, उन खईं सिंध टीवी ते। मुंहिंजो बि सिंध टीवी ते वञण सां इतफ़ाक़ थियो, ड्रामो खणी वियुसि हुते ॾियण जे लाइ पंहिंजी डायरेक्शन में। मेड़नि ॾींहुं माठ कई, मज़ा आया। सीरियल आहे, सोप सीरियल आहे 200 किस्म जो। उन दौरान प्रोग्राम मैनेजर हैदर लतीफ़ छॾड़ो साहिब सां मुंहिंजी कचहरी थी। हुन ॿुधायो त जेको तव्हां वटि ड्रामो हुयो, मां असां वटि दाख़िल थियो दादू में फलाणो करे थियो। त मूं पुछा कयूं आहे हैदर साहिबु, इहो किरदारु जेको हिन में फ़क़ीर जो उहो केरु थो करे? मूं ॿुधायो त ख़बर न आहे मूंखे फ़क़ीर जे किरदार जी। मूं चयो साईं तव्हां प्रोग्राम मैनेजर जी सीट ते वेठा आहियो, कास्ट तव्हां वटि आई हूंदी, हेॾो वॾो किरदारु आहे, इन ड्रामे जो मेन किरदारु आहे, उनजी तव्हांखे ख़बर कोन्हे का? जी न। मूं चयो साईं इहो किरदारु मां करणु थो चाहियां थो, इहो किरदारु मुंहिंजी ख़्वाहिश आहे कि मां कयां। जेके अहिड़ा किरदार हूंदा आहिनि जेके सॼी ज़िंदगी अमर थी वेंदा आहिनि। हिन में त रुॻो लतीफ़ जी ॿोली ॻाल्हाइणी थी पए। बैत जेके आहिनि उहे आलाप ॾियनि था, झुंगार ॾियनि था। राति मोटियो आहे 11 बजे रिकॉर्डिंग जो आवाज़ु तव्हांखे बचींदो हूंदो। त बेसिकली असां ॻाइणा कोन आहियूं, हिते झुंगार जेका करणी थी पए, उन में आवाज़ जो जेको ज़ोर लॻाइणो थो पए, उहो किरदारु मुंहिंजे लाइ हिकिड़ो चैलेंज बि हुयो।
मुंहिंजो रूहानी किरदारु बि हुयो, मुंहिंजी पसंदीदा किरदारु बि हुयो, उहो मुंहिंजे नसीब में हुयो। पर या त ड्रामो ई मां पियो कयां, उन खां पोइ इहो किरदारु मां कयो जंहिंजी 50 क़िस्त जी शूट मुकमिल थी चुकी आहे। 100 क़िस्तुनि ते ॾिनी ड्रामो आहे, जनवरी में सिंधी टीवी ते आनी आहे। अच्छा, मुझे सभिनी सां इंतज़ारु आहे। मां तव्हांजे हर ड्रामे में पर मुंहिंजो ख़ासि तौर ते जीअं हिन में तव्हां जेको किरदारु खयो आहे न, चैलेंजिंग बि आहे, नओं आहे, शायदि तव्हां अहिड़ो कॾहिं न कयो। न किरदार मुंहिंजे पसंदि जा जेके हूंदा आहिनि त उन्हनि में मूं ड्रामा त अलाए केतिरा कया अथसि, पर हे जेको आहे सो मुंहिंजी ज़िंदगी जो थी सघे मां अहिड़ो किरदारु वरी न करे सघां। अच्छा, इहो ॿुधायो, पोइ अहिड़ो तव्हां चैलेंजिंग रोल कयो आहे हिन खां पहिरीं, हीअं त अञा आयो कोन, हिनखे त तव्हां छॾे ई ॾियो, हिन खां पहिरीं को अहिड़ो रोल तव्हां कयो आहे जेको ॾुखियो इलाही हुजे, तव्हां चयो ड्रामो छॾण ते तव्हां मजबूर थी विया हुजो, कोन थो थी सघे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा एॾा वॾा करम आहिनि त वॾा किरदार जेके हूंदा आहिनि उहे चैलेंज करे खणंदो आहियां। वॾा किरदार ऐं वॾनि अदाकारनि सां कमु करणु मुंहिंजे लाइ वॾो फ़ख़्रु हूंदो आहे। असां हिकिड़ो ड्रामो कयोसीं पथर जा माण्हू, दादी में, सैयद मुनवर अली शाह जे डायरेक्शन में कयोसीं उहो ड्रामो। उन में असां 3 भाइरनि जो अहिड़ो किरदारु लॻो, तक़रीबन 350-400 क़िस्त जो ड्रामो हुयो। उन में ड्रामे में असांजा नाला हुआ, वॾे भाउ जो नालो हो शेर, मुंहिंजो सालू, मूंखां नंढो जेको आहे उनजो हुयो शरीफ़। त हीअ 3 किरदार असांजा चहिरा बि हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़। मीर सोबदार सईदा असांजे खैरपुर जो आर्टिस्ट बि आहे, मज़ाहिया शाइर बि आहे, उहो असांजे पीउ जो किरदारु पियो करे। तमामु वॾो किरदारु हुयो, चाचे सां असांजो जुड़ो आहे। असांजे पीउ खे परणाइण थो चाहे पियो, असां 2 पुट वेठा आहियूं, ऐं चाचो असांजो जेको आहे सो भाउ खे परणाइण थो चाहे पियो। असांजी भेण जे लाइ हुनजो इरादो आहे त इहा मां पंहिंजे पुट खे वठी इन ॻाल्हि ते हुनजी ज़रूरत हुई। उहा कहाणी बि साईं नूर ज़ौर जी हुई। उहो किरदारु बि ॾाढो वॾो हुयो, छो त 2 वॾनि एक्टरनि जे विच में वेठा, वॾा 2 अदाकार दादूजा ऐं लाड़काणे जो, विच में मुंहिंजो किरदारु हो, वॾो नंढो ॿई हेठो मथो मुंहिंजो तमामु वॾा एक्टर हुया, तमामु वॾा एक्टर हुया। उहो चैलेंजिस किरदारु हो मुंहिंजो, उन्हनि जे विच में कमु करणु। मुश्किल रोल त केतिरा ई कया अथसि इन साॻे ई ड्रामे में। सभु कमु करे ॾींदो आहियां, पर पाणी में कोन तारूं न आहियां, हिकु दफ़ो ॿुॾल आहियां। इन ड्रामे में असां पंहिंजे हिकिड़े दुश्मन खे ॿोड़ण वेंदा आहियूं, नंढो भाउ ऐं मां, वॾे खे ख़बर ई कोन हूंदी आहे। असां इंतकाम वठण जे लाइ चाचे जो हिकिड़ो अमरा हथु कंदा आहियूं, जेको हुनजो साथारी हूंदो आहे, हुन सां साथ ॾींदो आहे, हुनखे ॿोड़ण ईंदा आहियूं। पोइ हुन में डायरेक्टर चयो आउं कंप्रोमाइज़ न कंदुमि, तव्हांखे पाणी में लहणो पवंदो। पाणी माप करे ॾेखारियईं, किथां केतिरो 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 कैनाल हो वॾो, साधू कैनाल, उन में उहो सीन करिणो हो। पाणी माप करे ॾेखारियऊं। हिकु 2 माण्हू बि कैमरा जे अख खां परे करे बीहारियऊं, चयूं त तोखे पाणी में लहणो आहे। पोइ जेॾी महिल क्यू थियो ऐं असां जेके दरिया जा कपर थींदा आहिनि, किनालनि जा कपर थींदा आहिनि, वटियूं थींदियूं आहिनि, वटियुनि तां जीअं लथासीं त पाणीअ जे कप ते आयासीं त मूं हुनखे धिको ॾिनो, ऐं मुंहिंजो नंढो भाउ हुन सां गॾु पाणीअ में हले पियो, मां उते बीह रहियुसि, मूंखे भउ थी। सीन खे ठाहे वरितो मुंहिंजे नंढे भाउ, उतां पाणीअ मां सॾु कयो, हलियो हलियो, पाणीअ मां जीअं सॾु कयईं मूंखे, त मां टपो एतिरो ॾिनो त जीअं हिननि ॿिन्ही में मुंहिंजा वञी हथ पवनि, हिन ताईं पहुचा, पहुची पोइ हिननि में हथ विझंदुमि, ऐं पहुतुमि त मुंहिंजा पेर खुड़िया हेसि ताईं पाणी हुजे। सीन कयोसीं, ज़िंदगीअ जो मुश्किल तरीन सीन हो। असां तव्हांखे ॾिसंदा आहियूं, माना असांखे ईअं लॻंदो आहे असां कलाक या कलाक में ड्रामो थी वेंदो आहे ख़तमु, ऐं तव्हां जेके हिकिड़ो हिकिड़ो सीन करण लाइ तव्हांखे केतिरो टाइम लॻंदो आहे? जेकॾहिं परफॉर्मर सुठा आहिनि त 3 पेजनि जो सीन हूंदो त 15 मिंटनि खां 20 मिंटनि में निकिरी वेंदो, ऐं कैमरा एंगलनि मुख़्तलिफ़ एंगलनि सां खेॾण सां। बाक़ी हिकिड़ो हूंदो आहे बेगर लाइणी, जीअं फोटोशॉप आहिनि, मास्टर सोलो डांस छॾाए वठो, 10 मिंट 12 मिंट खनि लॻंदा। जेकॾहिं तव्हां कैमरा सां खेॾंदव तव्हांखे 15 खां 20 मिंट लॻंदा, सीन तमामु सुठो बीहंदो। पहिरीं
असां ॿुधंदा हुआसीं त फिल्मूं या ड्रामा थींदा हुआ त मतिलबु साल साल लॻी वेंदा हुआ। हाणे ॿुधण में आयो आहे त हिकिड़ी फिल्म ठाहिण में 3 खां 4 ॾींहं में फिल्म थी वेंदी आहे। इहो छा मसइलो आहे? ई छा आहे मक़सदु त अॻु में जेका फिल्म ठाहींदा हुआ से वॾा डायरेक्टर, नाले वारा डायरेक्टर ठाहींदा हुआ, वॾी स्क्रीन जे लाइ ठाहींदा हुआ। अॼु जेका फिल्म ठहे थी त ॿाराड़िया छोकिरा वीडियो मोबाइल ते रिकॉर्डिंग करे ॿ टे सौ चंदो करे पाण में 2-3 हज़ार करे हिकिड़ी 2 लेडीज़ हुन में विझनि था पिया। कहाणी में दम हुजे न हुजे, हुननि खे पाण खे चमकाइणो आहे, स्क्रीन ते अचिणो आहे। उहे फिल्म ठाहे था वठनि पिया 1.25 कलाक जी, 1.5 कलाक जी, जिन खे न फ्रेमिंग जी ख़बर, न डायलॉग डिलीवरी जी ख़बर, न अदायगी जी ख़बर, न परफॉर्म जी ख़बर। इहो कमु अॼुकल्ह उहे माण्हू था कनि पिया फिल्मनि जो जिन में एतिरो शऊर कोन्हे को। फिल्म जीअं असां वटि KTN ते ठहियूं हुयूं, असद कुरैशी ठाहियूं, तमामु बहितरीनु वयूं। दरिया पार ठाही असद कुरैशी, उन ते वरी सोराब सुमरे मज़ाया ठाही बेड़ा पार। बेड़ा पार में बि पाण परफॉर्म कयो उन्हनि सां गॾु। त जेका हुन ठाही उहा त कामयाबु वई, पर जेका उन ते मज़ाया ठही उहा उन खां अलाए कई गुना वधीक कामयाबु वई। अलाए कई गुना उन खां वधीक वई। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असुल खे नकुल मारे वेंदो। हाणे शोहरत आसानी सां माण्हू खे मिलंदी आहे या पहिरीं जेका शोहरत हूंदी उहा आसान हुई? असल में शोहरत जो मिलणु जेको आहे सो आसानीअ सां तालुक़ु कोन थो रखे पियो। इन जे लाइ तव्हांखे खोजना करणी पवंदी, जाखोड़ करणी पवंदी। कराची खां हिते आया आहियो तव्हां असां खां इंटरव्यू करण जे लाइ, इहा खोजना आहे, जाखोड़ आहे न, तव्हां जाखोड़ था कयो। किरदार बि इन आहे त जेसिताईं तव्हां पंहिंजे किरदार में ज़म न थींदव, किरदार सां सचाई न कंदव, तेसिताईं तव्हांजे अंदर मां परफॉर्म कोन निकिरंदो। परफॉर्म जो मक़सदु इहो आहे त तव्हांजो अंदर जो अदाकार कमु करे। ही जेके असां आहियूं, असांजो जेको जिस्म आहे, असां उहो किरदार त न आहियूं। उन में त भई फलाणो आहे किरदारु आहे हिकिड़ो धाड़ेल जो आहे त असांखे धाड़ेल थियणो पवंदो। पुलिस इंस्पेक्टर जो आहे, भई SP जो आहे, DIG जो आहे, IG जो आहे। उन किरदार जी लेवल आहे तव्हांखे। जॾहिं उहो पिराप्स तव्हांजे पुत थींदा त तव्हां जॾहिं हिकिड़ो दफ़ो आईनो ॾिसंदो तव्हांखे पाण विसारे तव्हां उन में ज़म थी वेंदो। ऐं उहो उन माण्हूअ खां थींदो आहे जंहिंमें अदाकार हुजे, जंहिंजे अंदर में अदाकार आम पैदा कोन थींदा आहिनि। हर घर में अदाकार पैदा कोन थींदो आहे। हे कुदरत वारे जी कंहिं मथां महिरबानी हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां फन में ॾिसो ऐं इश्क ॾिसो माण्हुनि खे, त हर हिकु माण्हू चाहींदो तव्हां स्क्रीन ते अचां। हर हिकु माण्हूअ जी ख़्वाहिश हूंदी आहे तव्हां स्क्रीन ते अचां, पर अचे कोन सघंदो आहे। छो त हुन में अंदर में आर्टिस्ट कोन्हे को। उहो अंदर जो आर्टिस्ट जेको आहे न, उहो तमामु वॾो हूंदो आहे, उहो कमु कंदो आहे। असल में असां कुझु बि न आहियूं, अंदरि कमु कंदो आहे, रूह कमु कंदो आहे इंसान जो। अच्छा, इहो ॿुधायो असल बिशारत छा शइ आहे? असां त तव्हांखे ड्रामनि में ॾिठो आहे, हर कंहिं तव्हांखे ड्रामनि में ॾिठो आहे, तव्हांजे घर वारनि खे ई ख़बर हूंदी त असल बिशारत छा आहे। त अॼु असां तव्हांजी ज़बानी ॿुधण था चाहियूं त छो तव्हांजा काफ़ी किरदार अहिड़ा आहिनि जंहिंमें तव्हां धाड़ेल थिया आहियो, कंहिंमें छा थिया आहियो, पर माना आम बिशारत छा आहे? कुझु बि न, आम कुझु बि न आहे। गुस्से वारो आहे, प्यार कंदड़ आहे, या ॾुखायल आहे, या नंढी नंढी ॻाल्हि ते तकलीफ़ थी वञे, सेड थी वञे। असल में चवंदो आहियां त हर हिकु इंसान पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए। सख़्तु कॾहिं कंहिंसां थियो त कोन आहियां ॿाहिरि, घर में बि ॿारनि सां मुंहिंजो सख़्तु रवैयो न हूंदो आहे। पर जॾहिं बेवाजिबी को तंग कंदो आहे त पोइ मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुचंदी आहे। ज़ाती तौर ते फ़क़ीरानी तबियत जा माण्हू आहियूं। सूफ़ी फ़क़ीर सैयद अनवर अली शाह जे दरगाह जा तालिब, सखी मौला जा फ़क़ीर आहियूं। उन्हनि जे फ़ुक़रान में शामिल आहियूं। असांखे मालिकनि जो वंड मिलियल आहे। मूं जॾहिं भिटधणी सरदार सोणे खे पढ़ियो, तंहिंखां पोइ मूंखे फ़न जी दुनिया में मुंहिंजी एंट्री थी, न त इन खां अॻु में आउं मज़दूर हुयुसि। असल ज़िंदगी में मतिलबु कुझु एक्टर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंते शोहरत या नालो या को माण्हू मिलणु ईंदो आहे उन्हनि सां, या मतिलबु अॼुकल्ह त सेल्फी जो दौरु आहे, पहिरीं हूंदो ऑटोग्राफ, हाणे सेल्फी। अगरि के तव्हांखे मतिलबु मिड़ी वेंदा आहिनि माण्हू, आउं ॾिसंदी आहियां एक्टर्स हूंदा आहिनि, मिड़ी वेंदा आहिनि, त तव्हांखे ख़ुशी थींदी आहे या तव्हांखे माना ॾुखियो पियो लॻंदो आहे, यार ही छा आहे मसइलो, मूंखे जीअण छो न था ॾियनि, भला निकिरो वञो या छा, या ख़ुशी ख़ुशी तव्हां? मूंखे ख़ुशी थींदी आहे, छो त असां कुझु बि न आहियूं, ॾिसण वारा सभु कुझु आहिनि।
जेकॾहिं हू असांखे न ॾिसनि, हू असांजे फन खे पसंदि न कनि, त असां त हुननि खां बि पोइते आहियूं। बिल्कुलु। मां चवंदो आहियां त असुलु आर्टिस्ट उहो आहे जेको असांखे ॾिसे थो, ॾिसी आर्ट खे सम्झे थो। असुलु आर्टिस्ट उहो आहे। तव्हां ॾिठो हूंदो पुराणे दौर में माण्हू फिल्मूं ॾिसंदा, कोई गलीज़ किरदारु हूंदो, गुंडे गर्दी जो किरदारु हूंदो, त माण्हू पादर लाइ सिनेमा जे स्क्रीन खणंदा। तव्हां ॿुधो हूंदो ईअं। अहिड़े नमूने तव्हां केतिरनि जॻहनि ते ॿुधो हूंदो त जीअं फलाणी जॻह ते ड्रामो पियो हले, फलाणे सीन ते माण्हू लाहे पादर टेलीविज़न में रखंदा आहियूं। इहो किथे इहो दाद ॿिन्ही जॻहनि ते मिली सघे थो पियो, कहिड़ी नेगेटिव पॉज़िटिव ॿिन्ही जॻहनि ते मिली सघे थो पियो माण्हूअ खे दाद जो। त असुलु व्यूअरशिप जेको आहे न, वॾो आर्टिस्ट ॾिसण वारो हूंदो आहे। असां परफॉर्मर एक्टर जेके आहियूं, एक्ट करे वेंदा आहियूं, हो टेलीफोन मां गुज़रणो पवंदो आहे हिकिड़े सीन करण जे लाइ, ऐं ॾिसंदड़ उनखे जॾहिं दाद ॾींदो आहे त पोइ असांजा थप लही पवंदा आहिनि, जॾहिं दाद मिलंदो आहे त वाह, पोइ आर्टिस्ट हिन शइ जो जेको आहे सो बुखियो हूंदो आहे, त दाद मूंखे जेको मिले थो ऐं उनजो मां भरम रखी करे अॻिते ईंदड़ अहिड़ा किरदार कया जेके मूं अॻु न कया हुजनि। अच्छा, कॾहिं का अहिड़ी तकलीफ़ पहुती जंहिं अंदर खे झोरे छॾियो हुजे, रोअण अची वियो हुजे, का अहिड़ी तकलीफ़? ऐं अॼु बि रोईंदो बि आहियां, खिलंदो बि आहियां। जॾहिं के ॾुखनि जूं ॻाल्हियूं यादि पवंदियूं आहिनि त रोईंदा आहियूं, ऐं जॾहिं वरी के चर्चा भोग ठहंदा आहिनि त खिलंदा आहियूं। ज़िंदगी इंसान जी ॾुखनि सूरनि ख़ुशियुनि सभिनी सां भरियल आहे। हुन में खिलण बि हूंदो आहे त रोइण बि हूंदो आहे। उहो रोअण खिलण हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वई न, का अहिड़ी तकलीफ़ जेका अञा ताईं यादि हुजे? तकलीफ़ूं हाणे अलाह जो शुक्र आहे, रब्बुल आलमीन जो, तकलीफ़ूं आउं बयानु कोन कंदो आहियां। त आउं तकलीफ़ूं बयानु कयां, मां ज़िंदगीअ जे मौत जे अलाए केतिरनि मोड़नि खां बची निकितो आहियां, अलाए केतिरनि मौत जे मोड़नि मां। अचे मौत जे क़रीब पहुता आहियो। सर, तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। इंशाल्लाह ज़िंदगी रही वरी मुलाक़ातूं कयूं थींदियूं। ऐं आख़िर में तव्हां नाज़रीन खे छा चवंदव? तव्हांखे जेके मतिलबु प्यारु कंदा आहिनि, पसंदि कंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां छा चवंदव? बेट धणी जी सिटूं चवंदुमि त मोहबत पाए मन में वंडा रोड़िया जन, तन जो सराफन अण तोरे वॻायो। हिन दुनिया में मालिक असांखे ख़लकियो ई हिन जे लाइ आहे त हिक ॿिए सां मोहबत कयो, हिक ॿिए सां प्यारु कयो। कुझु बि कोन्हे को दुश्मनी में, जहिड़े में, झटी में। जेतिरो थी सघेव कोशिशि कयो पंहिंजे बचनि खे तालीम सां सलाड़ियो, उन्हनि खे इल्म जी दौलत सां नवाज़ो। इहा इंसान जी वॾे में वॾी कामयाबी आहे। अच्छा नाज़रीन, उम्मीद आहे जो प्रोग्राम तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह अहिड़ा नई हस्तियुनि सां तव्हांखे मिलाईंदा रहंदासीं। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो रखिणो ख़्यालु, मूंखे दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह।